ज़ाती ख़ुशी उहा शइ आहे जंहिंजो मतिलबु हर माण्हू पंहिंजे तरीक़े सां कढंदो आहे, पर ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण लाइ कुझु अहिड़ियूं आदतूं आहिनि जेके अव्हां खे भरपूर ज़िंदगी गुज़ारण में मदद करे सघनि थियूं। सवला ऐं नंढा अमल को बि शख़्स पंहिंजे रोज़ाने जे मामूल मूजिबि करे सघे थो। अहिड़नि 10 नंढड़नि अमलनि सां ज़िंदगी ख़ुशगवार थी सघे थी। उन्हनि 10 अमलनि में हंधु वेहणु, थोरी जिस्मानी सरगर्मी, कमनि जी लिस्ट तयारु करणु, सोशल नेटवर्किंग, डायरी लिखणु, गौर फ़िक्र करणु, देर थियण ते ज़ाब्तो आणणु, पढ़णु, कुल्हनि जी वर्जिश करणु ऐं पाण खे बहितर बणाइण जी कोशिश करणु शामिल आहिनि। सुबुह सवेर हंधु वेढ़णु अव्हां खे कामयाबीअ जो अहसासु ॾियारींदो आहे। ख़ुशी नंढियुनि नंढियुनि कामयाबुनि जी हिक सीरीज़ आहे। तोणे जो माण्हू सॼो ॾींहुं फिटनेस जो ख़्यालु रखंदा आहिनि, पर रुॻो 5 मिंटनि जी नंढी वर्जिश सां बि वॾो फ़र्क़ु पवे थो। कंहिं बि शख़्स खे ॾींहं जी शुरूआति में पंहिंजे कमनि जी लिस्ट ठाहिण सां करणु घुर्जे ऐं उन खे ॾिसी ॾींहं जी मनसूबाबंदी करणु घुर्जे। थोरे वक़्त लाइ सोशलाइज़िंग ज़हनी सुकून ॾींदी आहे। इन सां इंसान जा वेझा लाॻापा बरक़रार रहंदा आहिनि। रोज़ डायरी लिखणु अव्हां जे ध्यानु ॾियण जी सलाहियत खे बहितर कंदो आहे, जॾहिं त देर थियण ते ज़ाब्तो आणण सां पंहिंजो क़ीमती वक़्तु बचाए सघिजे थो। भली खणी अव्हां खे किताबनि सां मोहबत न हुजे, पर जेकॾहिं पंहिंजी हालत तब्दील करणु चाहियो था त रोज़ 5 मिंट पढ़णु शुरू करे सघो था। पंहिंजे कुल्हनि जी नंढी वर्जिश अव्हां खे चुस्त करे छॾींदी आहे। पाण खे बहितर बणाइण लाइ नंढा हदफ़ तइ करियो ऐं उन्हनि खे हासिल करण जी कोशिश कयो ऐं पोइ अव्हां ॾिसंदा त अव्हां किथे बीठा आहियो। हिननि आदतुनि खे पंहिंजे ज़िंदगीअ जो हिसो बणाइण सां अव्हां खे ज़ाती ख़ुशी ऐं इत्मिनान हासिल थींदो। अव्हां जी ज़िंदगीअ में इन सां हकारी तब्दीली ईंदी ऐं अव्हां जी कामयाबीअ जा इम्कान वधी वेंदा।